हर हर जन्म वर बो वठी हर हर जन्म वर बो मिठा में राण में मिलबो मिठा में राण में मिलबो खत्म उदाह थी वेंदी खत्म उदाह थी वेंदी चिट्ठीअ चांडाण में मिलबो मिठा में राण वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो जहिड़ी लाफानी सिटुनि जो ख़ालिक जुमन दरबदर जंहिंखे मिज़ाज मुहबत ऐं माठीणी तबियत जे करे हिन देश जा माण्हू मामा करे कोठींदा हुआ। जुमन दरबदर जो तालुक सिंध जे सांद कबीले सां हो। हुन उमरकोट जे ॻोठ रूहिलवाए में अब्दुल रशीद सांद जे घर 12 मई 1944 ते जनम वरितो। जुमन दरबदर पंहिंजी शुरूआती तालीम लाइ प्राइमरी स्कूल उमरकोट में दाख़िल थियो, जंहिंखां पोइ संदसि वालिद ॻोठ में स्कूल खोलरायो त हुन 4 दर्जा पंहिंजे ॻोठ जे स्कूल में ई तालीम हासिल कई। उन बाद मिडिल स्कूल साभे में 8 दर्जे ताईं तालीम बि हासिल कई ऐं मदरसे में बि पढ़ियो, जिते सिंध जो अज़ीम आलिम लेखक मुहक़िक़ ऐं क़ौम परस्त सियासतदान अब्दुल वाहिद आरीसर बि साणसि गॾु ई पढ़ियो। जुमन दरबदर 1962 में मैट्रिक पास कई ऐं मीरपुर ख़ास मां ई 6 महीननि जा 2 कोर्स करे फील्ड असिस्टेंट मुक़रर थियो। उन वक़्तु हू पंहिंजे ॻोठ जो पहिरियों मैट्रिक ताईं पढ़ंदड़ शागिर्द हो। उमरकोट जे कॉलेज में पढ़ण दौरान ई संदसि सोच क़ौमी ऐं सोशलिस्ट नज़रिए ॾांहुं वधण लॻी। हुन पंहिंजे उस्ताद खादिम हुसैन शर खां मुख़्तलिफ़ क़ौमी सियासी सक़ाफ़ती ऐं समाजी किताब वठी मुतालियो कयो, जंहिंखां पोइ बज़्मे सूफ़िया सिंध जे सफ़र दौरान संदसि मुलाक़ात साईं जीएम सैयद सां थी ऐं हू सिंध ऐं सैयद जो आशिक़ बणिजी वियो। साईं जीएम सैयद सां मुलाक़ात ऐं क़ौमी लाड़े वारी सोच खां पोइ अब्दुल वाहिद आरीसर सां वेझड़ाई जे करे हू क़ौमी तहरीक में शामिल थी वियो। जुमन दरबदर पंहिंजी घणरुखी शख़्सियत में हिक ई वक़्तु फनकार, ड्रामा आर्टिस्ट, ड्रामा नवीस ऐं शाइर पिणु हो। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में गुलनि वारी छोकिरी, ॾुख ऐं ॾुकार, बदनसीब थरी, आस, सुखनि वारो सिज, चंड लॻे थो लोलो समेत केतिरा ई ड्रामा लिखिया, जिन में हुन अदाकार, सदाकार ऐं हिदायतकार तौर हिस्सो बि वरितो। जॾहिं त सकरंड कॉलेज वारे दौर में हुन 2 वधीक ड्रामा लिंग बि मुंहिंजा लोह ऐं जाबिर वॾेरो पिणु कया। जुमन दरबदर 1968 धारे इश्किया शाइरीअ खां शाइरीअ जी शुरूआत कई, जंहिंखां पोइ अवामी ऐंजन ऐं तकलीफ़ुनि खे ॾिसंदे क़ौमी शाइर बणिजी वियो। जुमन दरबदर जो वठी हर हर जनम वरबो मिठा महराण में मिलबो गीत सिंध में तमामु घणो मशहूर थियो। साईं जीएम सैयद बि पंहिंजी हयातीअ में इन गीत खे घणे क़दुरु उचारींदो रहंदो हो ऐं पंहिंजे केतिरनि ई किताबनि में इन जो हवालो बि ॾिनो आहे। साईं जीएम सैयद जी मज़ार वारे अहाते में बि इन ई गीत जूं सिटरूं लिखियल आहिनि। जुमन दरबदर जी शाइरी मशहूर फनकारनि सादिक फ़कीर, शफ़ी फ़कीर, सरमद सिंधी ऐं ॿियनि ॻाई आहे। हू पाण बि तमामु बहितरीन फनकार हो। साज़न तोड़े बिना साज़न जे केतिरियूं ई महफ़िलूं मचाईंदो रहंदो हो। साईं जीएम सैयद सां गॾु कामरेड गुलाम मोहम्मद लगारी ऐं कामरेड जाम साकी बि संदसि जा वेझा साथी हुआ। मामा जुमन दरबदर क़ौमी सरगर्मियुनि खां सवाइ फलाही, समाजी ऐं अदबी कमनि में बि सदाईं अॻभरो रहंदो हो। नामियारे शाइर अली ज़ाहिद जुमन दरबदर जी हयातीअ में ई वठी हर हर जनम वरबो जे नाले सां संदसि जीवन कथा सहेड़ी आहे। मामा जुमन दरबदर 20 अक्टूबर 2022 ते सिंध खां हमेशा लाइ विछड़ी इन फानी दुनिया मां लाॾाणो करे वियो ऐं संदसि तदफ़ीन ॻोठ रूहिलवाए में संदसि अबाणे क़ब्रिस्तान में थियल आहे।